के मोहम्मद मुकाई कलमो ते करीमते चिट्टो चयाई अन्ना मौला वो अंत महबूबी ये उताई पो लिखी डिनाई बई सराओ सैयद के आमीन या अल्लाह या अल्लाह या रहमान या रहीम या करीम रब ओ मौला अज 27 रबीउल अव्वल साईं गुलजार अली फुल पोटो साईं महबूब जो घर में मिलाद कयो आका जी दावत कई उर्स कयो थाऊं महबूब जी लख सलवात पढ़ाई थई ओ मौला अजो को गुलजार अली फुल पोटो साईं बादशाह जो खैर पंजी बारगाह में उहद जबल जेडो लिखण कबूल फरमा ओ मौला गुलजार अली फुल पोटो साईं के साईं जे पुटन के साईं जे भारन के साईं जे बचड़न के अम्मा मिठी के सेहत ऐं वडी हयाती अता फरमा ओ मौला हिनन जा क़यामत ताईं सजण सामू कजा ऐं दुश्मन दूर फरमा ओ मौला वडेरो गुलसन फुल पोटो साईं के मोहम्मद हसन फुल पोटो साईं के हबीबुल्लाह साईं एजाज अली फुल पोटो साईं के ओ मौला क़यामत ताईं आबाद फरमा जेके भी फुल पोटा आहिनि दुआ में शरीक आहिनि सभिनी जो बेड़ो तार साईं नूर मोहम्मद लगारी साईं जा बच्चा घर आबाद फरमा उस्ताद गुलाम असगर फुल पोटो साईं के ओ मौला मिठे मोहम्मद जो वास्तो थी कुरान अहल बैत जो वास्तो थी उस्ताद गुलाम असगर फुल पोटो साईं के पुट जी हिन साल औलाद अता फरमा साईं गुलाम मोहम्मद सियाल साईं के साईं जे बचड़न के साईं जे घर में सभिनी घर वारन के अमड़े न्याणन के सेहत ऐं वडी हयाती अता फरमा साईं दीदार अहमद सियाल मोहम्मद बिलावल सियाल के पढ़ाई जो शौक़ दे ऐं इन्हनि के पढ़ाई में कामयाबी दे सेहत ऐं वडी हयाती अता फरमा हाजी अल्लाह वधायो भंड साईं के साईं जे बचड़न के क़यामत ताईं आबाद फरमा मौला जुमला जेके भी तो में शरीक आयो अज सां सभिनी जो बेड़ो तार हबीबुल्लाह साईं के रोज़ी भी दे इन्हनि ते जेके ॿिन्ही भारनि ते मुश्किलातूं आहिनि मिठे मोहम्मद जे सदके इन्हनि तो मुश्किलातूं दूर फरमा असां सभिनी तो मुश्किलातूं दूर फरमा महबूब जी सारी उम्मत के फिरके वारत खां बचा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे